नाज़रीन, फ़कीराबाद जे सियासी समाजी धुरनि वफ़ाक़ी हुकूमत दफ़ा पेश कयल बजट खे अवाम दुश्मन करार ॾींदे रिलीफ ॾियण जो मुतालबो कयो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे काज़ी सरफराज़। हींअर मौजूद आहियूं फ़कीराबाद जे सब्ज़ी मार्केट में, जितों जे अवाम वफ़ाक़ी ऐं सूबाई बजट के मुकमिल तौर रद्द करे छॾियो आहे। अचानक वफ़ाक़ी हुकूमत जी बजट में 32 खां 35 रुपयनि ताईं जेको पेट्रोल जो बम अवाम ते किराए वियो आहे। अवाम अॻ में कोरोना वबा सबबु पीड़िजी चुको हुयो। जेके रोज़मर्रा जूं शयूं आहिनि उहे हुननि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। अचो त असीं उते मौजूद अवाम सां ॻाल्हायूं त उहे बजट मुतालिक़ छा बजट पेश कई वई आहे। इंसान दुश्मन बजट आहे। महांगाई एतिरी वधी वई आहे जो हद खां वधीक। इंसान खाइण पीअण लाइ का शइ न, हर शइ महांगी थी वई आहे। बसि हिन PTI हुकूमत खे घुरिजे त वधि में वधि जेको आहे आवाम जो ख़्यालु रखे, महांगाई कंट्रोल। पेट्रोल जेको बम किरायो आहे अवाम जे मथां हिकदमि 25 रुपया। असां लाइ कॾहिं बि 70 साल जी हुकूमत न ॾिठो आहे त एतिरी जेको आहे पेट्रोल हिकदमि एतिरो महांगो कयो वियो आहे। अॻे जो हे गवर्नमेंट जो हे तरफ़ां जो कोरोना जो माना वबा जे करे अॻे जो अवाम परेशान। वरी गवर्नमेंट जो वफ़ाक़ी बजट ये पेश करे गरीब अवाम जे मथों महांगाई जो बम करे छॾियो आहे। उन खां पोइ वरी हे पेट्रोल जी महांगाई जे करे जेको बि थियो आहे उन जे करे तमामु सभु जेके बि शयूं आहिनि तमामु महांगे में महांगियूं थियूं आहिनि। पेट्रोल वध थी वियो आहे। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं, असां किलो वठे खाओ, किलो कयो महांगी थी वई आहे। भाॼी अंब सब्जी माना दुकानदारी जेको आहे उहा बि महांगी थी। असां मथां पेट्रोल बम किरायो आहे। हिकिड़ो त माण्हुनि खे कोरोना परेशान करे छॾियो आहे। माण्हू नफ़्सी में परेशान आहिनि, माण्हुनि जा धंधा बंदि आहिनि, महांगाई उरूज ते आहे, माण्हू फाका कशी में परेशान लॻा पिया आहिनि। असां गवर्नमेंट खे इहो इल्तिजा कंदासीं त पंहिंजी इहे जेके वधायल पेट्रोल जी रक़म वापसि करे जे ग़रीब अवाम सुख जो साह खणी सघे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हिकु त महांगाई एॾी थी वई आहे जो असांजे हद खां बर्दाश्त खां घणी थी वई आहे। ॿियो नंबर त हिकु त अॻे असां पीड़िजी विया आहियूं। हे कोरोना अलाए छा आहे, ये कोरोना असांखे मारे विधो आहे। रहंदो हे 30-32 रुपया पेट्रोल चाढ़े, ट्रांसपोर्ट हर शइ महांगी। मज़दूर माण्हू करे छा, पेट पाले या इन खे असां मुंहुं ॾियूं। हितां जे अवाम जा राया ॿुधाया। कैमरामैन अली अदर सां गॾु काज़ी सरफराज़, मेहरान TV न्यूज़, फ़कीराबाद।